वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हांखे दोस्तों अॼु ही किताब जेको आहे सो के संगत जी मार्फत हथु आयो आहे। किताब दोस्ती महिरबानी सां किताब 2005 में शायदि थियो आहे। किताब आहे क़दीम सिंध वंडर्स ऑफ दी एंशंट सिंध। लेखक आहे शाहनवाज़ ॾर। शाहनवाज़ ॾर थोरो त जेको आहे अॻिते तारीफ़ वरी कराईंदुसि। शाहनवाज़ ॾर चयो त हीउ जेको आहे सो मोहिंदड़े मुलदड़ किंग प्रीस्ट न आहे, ही राजा ॾाहर आहे जंहिं मोहम्मद बिन क़ासिम सां जंग कई। उहो देबल में ही राजा ॾाहर आहे जेको आहे सो असांजो ही उहो न आहे जेको बादशाह। सो हिन दोस्त केतिरी महिनत कई आहे, कीअं कई आहे, किताब पढ़ी पोइ राय ॾिबी। हाली त मुख़्तसिर तारीफ़ कराइबो। किताब में हीउ चए थो त सिंध 85 खां 90,000 क़बल मसीह अॻु में आहे। माना हिन महिल सिंध जी जेका उमिरि थींदी 97,000 साल। असां त 4,000 5,000 था ॿुधायूं साल सिंध पुराणी आहे। पर हीउ दोस्त दलील थो ॾिए उनजा किताब रंगीन फ़ोटू 4x4 साइज़ जो किताब आहे। ऐं दोस्तों माना किताब जे बारे में सॼो रंगीन किताब आहे। सॼे में पनो एॾो पनो पुराणो आहे जो ऐं हिन में नक्शा ॾिनल आहिनि। ही नक्शनि ज़रिए ॿुधाए थो पियो दोस्त ही जेको आहे शाहनवाज़ ॾर आहे जंहिं हिन UK में किताब ही माना रिसर्च कई आहे। उतां ही किताब मुख़्तलिफ़ किताब खयां थी उन मां पढ़ी करे हिन रिसर्च करे ही किताब कयो आहे। ऐं जेको आहे चए थो त वंडर ऑफ द एंशंट सिंध के पढ़ंदे ईअं लॻे ॼण आउं 85,000 क़बल मसीह पहुतल आहियां। पर सभु कुझु असुलु हक़ीक़त आईनी जी अलॻि खुलियल आहे, खुलियल लॻी। दरअसल कुझु हक़ीक़त उन किताब वंडर्स ऑफ द एंशंट सिंध खां अॻु असांखे इल्म बि न हुयूं। मटेरियल खे स्टडी कंदे किताब जा जेके चैप्टर मूं पढ़िया उहे ॿिए कंहिं किताब में ॾिसण में आया आहिनि। मिसाल तौरु एतिरी पुराणी सिंधी तहज़ीब जंहिंखे साबिती सां 85,000 क़बल मसीह लिखंदे मिस्टर ॾार जन मोहंदड़े मां मिलियल सील खे कोइन बेन लिखंदे मिसाल ईंदे लिखंदा त उन दौर खां बि पोइ जल्द केतिरे मुल्कनि जे बादशाहनि पंहिंजी तस्वीर सां या जंग यादगिरी लाइ सील मोहंदड़े वारे वांगुरु ठहिराई बतौर यादगिरी क़ाइमु कई। अॻिते हली दुनिया जे सभिनी मुल्कनि में कोइनो करंसी सिस्टम ऐं मोहंदड़े वारी सील जी कापी आई आहे। ऐं आया केरु हुआ, किथां ऐं कॾहिं सिंध में आया, रेंडिन रसूल केरु हुआ, उन्हनि ॻाल्हियुनि खे साबिती सां पेश करणु आसान न आहे। जॾहिं त दुनिया जे नामवर इदारनि जा एडिटर अॼु बि इन ते साबिती सां पेश करे न सघिया आहिनि त आर्या इंडस वैली में किथां ऐं कॾहिं आया, मोहंदड़ो कॾहिं ऐं कीअं वीरान थियो, मोहंदड़े जा जेके बुत मिलियल उनखे नामालूम या पोइ हथ पुॼारी चवंदा आहिनि। पोइ हथ पुॼारी चवंदा या रेड इंडियन किथां ऐं कॾहिं अची कैनेडा अमेरिका आबाद थिया। मिस्टर ॾार उन्हनि ॻाल्हियुनि ते रिसर्च करे उहो अहम मसइलो हल कयो आहे त आर्या इंडस वैली में किथां ऐं कॾहिं आया, मोहंदड़े कॾहिं कीअं वीरान थियो, रेड इंडियन किथां ऐं कॾहिं अची कैनेडा में अमेरिका में आबाद थिया। मोहंदड़े मां जेके बुत मिलिया उन किताब में त फ़क़ति बुत जो नालो दरियाफ़्त कयल आहे, बल्कि संदसि कारकरदगी जो वक़्तु बि ॼाणायो आहे। उनजे अहदे में सिंध जी तहज़ीब जो मेसोपोटेमिया सऊदी अरब जी मिस्र ताईं साबित कयल आहे। दुनिया जे मुल्कनि जी इज़त ऐं सुञाण संदसि उमिरि तहज़ीब सां ई थींदी आहे। हिन किताब पढ़ण सां आसानी सां मालूम थींदो सिंध हिकु अज़ीम तहज़ीब जो गहवारो आहे। मिस्टर ॾार खे शायदि केतिरा ई साल लॻा हूंदा, पर असांखे वरी पोइ पूरी वर्ल्ड लाइ हीअ किताब हिकु नायाबु तोहफ़ो आहे जेके संभाले रखणु न पर पढ़ण लाइ आहे। उन सां गॾु हुकूमत पाकिस्तान लाइ तजवीज़ कंदसि त हिन किताब खे सिंधी हिसाब में शामिलु करे जीअं असांजे ईंदड़ नसुल जी तारीख़ ॼाण इज़ाफ़ो थिए। आख़िर में सिंध जे सुॼाणल दुआ आहे त धणी तलाशल मिस्टर ॾार खे सुठी ॼमार अता फ़रमाए। दोस्तो कुझु लफ़्ज़ हुया जेके सो ही तहक़ीक़ हुई, वधीक त घणो कुझु आहे किताब हिकिड़े 7-8 मिंट में छा बयानु कयां। जॾहिं मूं इंटरनेट ते ॾाहर जी रिसर्च डिक्लेरेशन टॉपिक पढ़िया त मूं ख़ुदि मिस्टर ॾार सां मुलाक़ात कई। दोस्तो हीउ जेको आहे सो शाहनवाज़ ॾार लंडन में रहे थो पियो। हिन जो जेको आहे सो वीना शरंगी आहे जंहिं हिन ते लिखियो आहे। तारीख़ ताईं जनाब शाहनवाज़ ॾार जा क़दीम से तारीख़ी दफ़ा ॾिठुमि त बेहदि ख़ुशी थी मुंहिंजी। मां न तारीख़ीदार न वरी हुन मौज़ू जी तकलीफ़ सिंध जा ई आहियां। हुअण करे क़दीम सिंध जे बारे में आम सां दिलचस्पी रखंदा आहियूं। असांखे तारीख़ ते महदूद दस्तावेज़ मिलंदा आहिनि जिन खे पढ़ी महसूसु कयो वेंदो आहे त के तारीख़ी वाक़िया सुञाणण खां परियां आहिनि। सिंधी तारीख़ूं केतिरियूं हक़ीक़तूं तमामु अॻियां कोन आयूं आहिनि। तहज़ीब सकाव रहणी करणी जाग्राफ़ी हालतूं ज़राअत सूरनि जा कारनामा नदियुनि ढंढुनि आवाज़ तस्वीरूं ॾेई तहक़ीक़ ज़रिए सही तारीख़ बयानु करण जी कामयाबु कोशिशि कई। मूंखे विश्वास आहे त क़दीम सिंध जी ॾार जी तारीख़ तहक़ीक़ जूं नयूं राहूं खोलींदियूं। बिल्कुलु दोस्तो वीना शरंगी जा इहे लफ़्ज़
ऐं दोस्त लेखक जे बारे में तव्हांजी शाहनवाज़ ॾह सां मुंहिंजी मुलाक़ात 2000 लंडन में थी कान थी पोइ मुलाक़ात जो जारी हो मार्च 2000 इंग्लैंड वेही शाहनवाज़ सां मुलाक़ात पंहिंजे सिंध जी तारीख़ लिखे किताब जो मवाद मूंखे पढ़ाइणो हिन किताब जी शिकिल ॾियारण लाइ ज़िमेवारी मूंखे सौंपियाई किताब वारो मवाद पढ़ण खां पोइ साईं ॾह जी कयल महिनत सां सिंध में जो अहसासु थियो दोस्तो इमदाद अली ओढो आहे जेको सोभ जो आहे न जेका किताब जी अर्पना आहे कई आहे दोस्तो ही चैप्टर्स आहिनि रंगीन चैप्टर्स में ही चैप्टर में विरायो अथई मां त थोरो हैरान आहियां एतिरी महिनत ही शाहनवाज़ ॾर आहे लेखक पारां पेश लफ़्ज़ ऐं सिंधी चोथे क्लास पढ़ंदो हुउसि त सिंधी तारीख़ पढ़ाए चयो हिन तारीख़ किताब ॻाल्हियूं अजीब ॻाल्हियूं पर सिंधी हलंदो वई नहीं सिंध लाइ हदूं आहिनि दोस्तो ही हिकिड़ो सो 1971 ॾाह जे घर जीअं मूं ॾिठो ही जेको आहे सो ॾाॾी जो घरु ॾाॾे जो जेको आहे सो घरु जीअं ॾिठो हीअ जेको आहे चए थो तहक़ीक़ी किताब जिते मूं माना किताबनि मूं जेके हिन किताब खे लिखियो आहे हीअ दोस्तो किताब आहिनि जेके शाहनवाज़ ॾार पंहिंजे हिन किताब में आंदा आहिनि ॾार ही किताब आहिनि दोस्तो हिन ते हिन रिसर्च कई आहे ॿिया इलाही पेपर आहिनि जितां हीअ रिसर्च करे हीअ किताब लिखियो आहे मूं पंहिंजी ज़िंदगी साञाल ज़िंदगी वक़्फ़ु कई आहे सिंधी पुराणी तहज़ीब 85,000 90,000 कबल मसीह लिखंदे उनखे सिंध जी साञाए सूं चवां थो दोस्तो माना ही वॾी तहक़ीक़ी कमु आहे ऐं किताब जे बारे में मां छा ॿुधायां किताब वधीक ई रंगीन जेका तस्वीरूं हवाला सॼो किताब रंगीन आहे सॼो किताब माना रंगीन आहे ऐं पेपर ज़बरदस्त पेपर आहे किताब जी वॾी महिनत थियल आहे मां वधी किताब जे कल्चर ऑफ एंशंट सिंध जो कल्चर हिन तस्वीरूं ॾिनियूं आहिनि जेको आहे ही सिंधी साहित्य जा अनमोल रतन ही किताब जा जेके आहिनि सो जेके रंगीन तस्वीरूं ॾिनल आहिनि हिन में मूंखे लफ़्ज़ न आहे बाक़ी मां किताब हाणे हथु आयो आहे मां पढ़ण खां पोइ जेको आहे सो राय रखंदुसि त हिन किताब में वधीक छा शाहनवाज़ ॾहर पर पाण खे ॾाहर थो चए त ॾाहर छो थो चए हिन में वधीक सवाल ॾाढा उथारिया विया आहिनि ॾाढो ज़बरदस्त कमु थियल आहे मूंखे त माना किताबु ॾाढो पसंदि आयो इहो बि सबबु आहे त असांखे सिंध सां मुहबत आहे ऐं उन जे करे ई असांखे जेका शयूं वणनि थियूं पियूं पर इहो सवाल बि न आहे असां हिकु सिंध हूंदे असांखे जेका नयूं शयूं नई तारीख़ी मिलंदी ज़रूरु पढ़ंदासीं सिंध जे मुतलिक़ दिलचस्पी रखंदड़ आहियूं सिंध जी असां वटि त सिंधी तारीख़ ते इलाही किताब आहिनि पर अहिड़ियूं नायाब शयूं जॾहिं मिली थियूं वञनि त पोइ त माण्हू खे ॼाण थोरी हैरत थिए थी सॼो किताबु रंगीन आहे दोस्तो हिन में माना को बि अहिड़ो न आहे चेप पनो जेको माना ख़ाली हुजे सो हिन ते चए थो त हीउ जेको आहे सो राजा ॾाहर आहे हीउ सिंध जो बादशाह न आहे सो हिन में जेको आहे हिन वज़ाहत बि कई आहे हाणे 7-8 मिंटनि में मां हिन किताब खे छा बयानु कयां त मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि किताब पढ़ी वरी राय ॾिबो किताबु ॾाढो तारीख़ी हवाले खां साढण पढ़णु रखणु जहिड़ो आहे वीडियो वॾी थिए तव्हांखे दोस्तनि खे वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु अर्ज़ु कबो ख़ुशि रहो आबाद